डॉक्टर जी फीसूं असां ॿुधी ॿुधी असांजा दिमाग़ आउट थी विया आहिनि। महिरबानी कयो, मां मेरे ग़रीब आहियां यार, मिड़े मां त चवंदा की दुआ सॻे सां मिड़े मुंहिंजो कमु थी वञे, भलाई थिए। बाबा ॾिस, अल्लाह अल्लाह आराम कंदो, इन लाइ मूंखे 7 ॾींहं सांधो पढ़ाई करणी पवंदी, सम्झी? 7 ॾींहं, हा। और 7 ॾींहं ठीकु आहे, असांखे माना सही आहे, पर हाणे मुंहिंजी मां चवंदा मुराबाद कोन्हे, मुराबाद कोन्हे। अरे ख़ैर त आहे फतू, वरी अॼु ख़ैर सां वरी मुला खे वठी थो वञे, छा थियो आहे वरी? वरती मां पंहिंजे घर थो वञा, तुंहिंजे घर वठी वञा। मां ॻाल्हि उहा ई थो कयां त पंहिंजे घर तो वठी वञे। हा जी, आवाज़ में छा आहे, भाउ माना ॻोठ जो मुंहिंजी ज़ाल वीचारी एॾी माना बीमार रहे थी, एॾी बीमार रहे थी, मां त दवायूं वठी वठी मां त हचु थी पियो आहियां असल। इन करे मूंखे कंहिं ॾाहे मूंखे ॿुधायो त मौलवी साहब थी इहो पढ़त कंदी, काॾे बुखार हुयो, काॾे हर शइ हल थी वेंदा। अच्छा, हिन पढ़ण सां जी जी हा तुंहिंजी ज़ाल जो जेको बुखार ई लही वेंदो, न सुई न टेबलेट न गोरी न फकी। हा अजीब ॻाल्हि आहे यार, चङो चङो वठी वञे। बस मौलवी साहब महिरबानी। ही से मुंहिंजी ज़ाल आहे सोणी, ही त वीचारो ॿारो ई माना बुखार त लहे ई कोन थो। महिरबानी को पढ़त कयो साईं, काई लखे सां महिरबानी थी तव्हां। हाँ बाबा, इहा आहे सोणी। जी जी साईं, इहे सोणी आहे बाबा। दिल जाए कर, ॾिस बुखार भी ॾिसी वासी पोइ ईंदो आहे, हर बीमारी ॾिसी वासी पोइ ईंदी आहे। मतलब त इलाज थी वेंदो। हाँ हाँ, अहिड़ी दुआ पढ़ंदासीं जो पऊं ॿार। हाँ हाँ हाँ, सही सही, पढ़त कयो न साईं। हाँ, मां पढ़ाई कयां थो, तूं हिकिड़ो कमु कर, मुंहिंजे लाइ चांहि जो बि बंदोबस्त कर, ऐं ॿुध ॾेढ पा खंडु बि वठी आ, खंडु पड़ी पीआरींदासीं। बिस्मिल्लाह। हाँ हाँ, भला तुम अचो, वैसे अचो आयो। हाँ, तूं वञ 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 त मां पढ़ाई जो कयां। माशाअल्लाह, छा त हुसन जो शाहकार आहे, मालकन सां नालो बि ॾिसी वाइसी रखे, सोणी, सुभान अल्लाह। निभागो वयो वरी बिठो आहे। मोहन साहब यो खंडु आहे या ॿी का शइ जो आहे? बाबा खंडु ॿियो मुंहिंजे लाइ चांहि। हाँ, चांहि मूंखे विसरी वई। हाँ, वञ 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 वञ, मोटियो विच में इच्छो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, 7 दफ़ा सुभान अल्लाह, 16 दफ़ा सुभान अल्लाह, 32 दफ़ा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चांहि खंडु 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 चांहि चांहि भाई ये छा थो चवंदो वञे, खंडु चांहि खंडु चांहि खंडु चांहि। होटल खोलियो थी यार इन भागा? न मां कंहिं होटल खोलिया। बाक़ी इहो खंडु चांहि खंडु चांहि खंडु चांहि, इहो कहिड़ो सबक़ु आहे? हर सबक़ु न आहे, मौलवी साहब ॿुधायो त मुंहिंजे लाइ जल्दी खंडु बि वठी आ, चांहि बि वठी आ। अच्छा, चांहि त मौलवी पीअंदो, बाक़ी खंडु ते छा कंदो? वो उनके मना पढ़त कंदो वञी थे, वो मार ज़ाल खे पीआईंदो सोणी खे। खंडु चांहि खंडु चांहि खंडु चांहि। छो अची ख़राब थिया, छो अची अहिड़े अताई ॿोलनि जे कढ लॻाओ, अहिड़े धोखेबाज़ फ्रॉडनि जे कढ लॻाओ। अड़े खंडु सां ऐं खंडु जी पढ़ाईअ सां बुखार लहंदो आहे छा? अड़े बुखार लॻंदो आहे जेको गोरीअ सां, फकीअ सां, कख सां या कंहिं इंजेक्शन सां। भला ॿुध त, घर में मूंखे त ख़बर आहे त न तुंहिंजी अमड़ आहे, न तुंहिंजो अबो आहे, न तुंहिंजो भाउ आहे, घर वारी त अकेली आहे, अंदर मुला बि हूंदो। अरे ॻाल्हि ॿुध त, रुगो मौलवी तकलीफ़ छो कई थी, हुनजो सॼा जेको गवाही ॾींदा, सॼो ॻोठ वारा गवाही ॾींदा, अहिड़ो भलो मौलवी किथे न हूंदो। अड़े ओ चरिया तोखे ख़बर न आहे, हर हिकु चेहरे जे मथां ॿ चेहरा हूंदा थी, ॾिसण में हिकिड़ो हूंदो आहे, अंदर में ॿियो हूंदो आहे। बकवास न कर घणी, मां त चङाई थो कयां, चङाई दूर पई थी। अरे फतू जांडराई, चङाई थो चवां, छॾे ॾियण जे चक्कर में बाबा ये फ्राडी, हिननि जो पाण ते ईमान कोन्हे, पाण खे कॾहिं दवा पंहिंजी पढ़ाई लॻी अथनि, हेड़ा इहे धोखेबाज़ी नंढड़ियूं नंढड़ियूं ओताकड़ियूं खोले वेठा आहिनि। छो अचे? अड़े गुरदार, मां तोखे सुञाणींदो आहियां, मथो ख़राब घटि थिए,
जेको मोलिंगी जी अचे तो माना बेइज्जती करणु शुरू कई आहे दिमाग़ ख़राब थी। हा साईं, खाईंदे खटियो हिनखे ॿाहिरि कढी हाणे अंदरि पढ़ाई थी हले, अलाए कहिड़ी आहे वरी पढ़ाई आहे। बाबा हुनखे मथे में सूर आहे बुखार जे करे उहा पढ़ाई जो क्यास पियो सम्झ में ॻाल्हि अचे बाबा। हा मौलवी साईं इहो माना बाबा हाणे ॿुध, चवे त पढ़ाई कयां, 5 ॾींहंनि जी पढ़ाई थी वई आहे, बाक़ी 2 ॾींहंनि जी आहे। बाक़ी 2 ॾींहंनि जी आहे? हा बाक़ी 2 ॾींहंनि जी आहे। हाणे बीह दुआ ॿुध। हा दुआ आहे ख़ैर तुंहिंजे सिर जे लाइ, हा हिन जो बि ख़ैर तुंहिंजो बि ख़ैर, दुआ घुरऊं था। हथ खण भई। हा मुंहिंजा मौला अल्लाह वधावे फतूअ खे, हा मौला अल्लाह वधावे रंग लावई पंथन पाक पाथीरो जे दरिया पावई, हिन माई खां सवाइ मौला अली मुश्किल खुशा जी दुआ सां टांगो टांग हूंदे ऐं मां फ़कीर जी दुआ अथई हिन माई खे छॾे बाक़ी 7 पीढ़ियूं पत जी चक। ये बाबा हानी इस दुआ के लिए असर करई। हा अरे पीछो छातो ॾिसे वञ मुश्क ज़ाफ़रान वठी आ त तावेद लिखी ॾियाए त हमेशा लाइ बीमारी ख़तम। वञ हल त मां बाक़ी पढ़ाई पूरी कयां। हल बाबा हल हल हल। वरी ज़ाफ़रान मुल्क ज़ाफ़रान मुश्क ज़ाफ़रान जेको मुश्क ज़ाफ़रान ये बाबा मुश्क थोड़ो परे थी वियो न, थोड़ो परे थी वियो। पढ़ाई कीअं कंदुमि पिटिया खुदा जा, वेठो थींदुमि त सरकारो थींदो, परे थींदुमि त साल लॻंदा। हल हल ज़ाल मुंहिंजी हथ अची आहे एॾो वेठो बि मूंखे कॾहिं न अचण ॾींदा। मर साहब थोड़ो परे। पोइ तूं पढ़ाई कर मां घर हलां। वञा त सही। ज़ाफ़रान मुश्क ज़ाफ़रान मुश्क ज़ाफ़रान जाफ़र मुश्क जाफ़र मुश्क जाफ़र मुश्क जाफ़र मुश्क जाफ़र मुश्क जाफ़र मुश्क यो वरी छा आहे मुश्की जाफ़र इहो वरी छा थो यादि कंदो वञे निभागा फतू चढ़ाई। यार पासारी यार दुकान ते मिलंदा मुश्की जाफ़र मुश्की जाफ़र त नालो आहे, मुश्की बि मां जहिड़े रंग वारे खे चइबो आहे मुश्की, जाफ़र बि नालो आहे। कीअं इहो पंसारीअ वटि मिलंदो तोखे मुश्की ऐं जाफ़र? छो यार मूंखे मौलवी साहब चयो न, मां थाबो अचे मां किरी वञी न ईअं त चयो त इहो आहे त मुश्की जाफ़र मुश्की, मां उथियुमि त पोइ मूंखे शायदि मुश्की जाफ़र। वॾो सियाणो आहे मौलवी, वॾो सियाणो आहे, तोखे बेवकूफ़ थो पाए। हुन चयो हूंदई हाणे तुंहिंजी माईअ ते असरु वॾो थियल आहे तंहिंजे करे पंसारीअ वटि वञ उनखां मुश्क जाफ़र वठी आ। हा ईअं चई माना। हा इहो चई मूंखे मुश्क जाफ़र वठी आ। हा ठीकु आहे। अरे छो अॼु 5 ॾींहं आहे इहो मुला खे घर में विहारी वेठो आहे, रोज़ तोखे ईअं ॾटे ॾेई ॿाहिरि कढियो वेठो आहे, वरी अचे थो वरी कंहिं कम घर में वेहण ॾींदो। तूं घर जो भाती आहे, तुंहिंजी इहो घर आहे, तुंहिंजी घर वारी आहे, उनजे मथां अकेले मुला छॾे आयो आहे जेको असांजे शरीयत में न आहे, जेको असांजे शरीयत में न आहे। गैर माण्हूअ जे साम्हूं पंहिंजी औरत खे विहारणु या औरत जो आवाज़ ॿुधण बि न आहे। तूं एॾी सारी माई हुन मुला जे अॻे ॾेई आयो आहे ठग अतई मुला जे अॻे। अरे सभु ॻोठ वारा हुनजी माना ख़्यालु कंदा आहिनि, चवंदा आहिनि त इहो ई ईमानदार माण्हू आहे मौलवी साहब। हा साईं ईमानदारीअ जी पटीअ ते लिखी पई अथसि, मां ईमानदार दिमाग़ घणो घटि थिए बकवास कंदो आहे खणी। मुंहिंजो कहिड़ो कमु, मुंहिंजी कहिड़ी गैरत वेंदी, चओ सच त लॻे थी यार मां वारे खे दवाई। छो छा बस हल तो बस लहण वारो आहे बुखार, लहण वारो आहे। बुखार लहे न लहे तूं हितां लहो, गुज़ार मूंखे सही चओ पे। चल हल वञा। हा वञ ज़रूरत न आहे तुंहिंजी।
ईअं न माई वञे हली माई वञे त ॾिसंदासीं पोइ हिनखे वञा हाणे टरू न त लाया न अभी खट छा चवंदो मैं भॼाई ख़ुशि आहियो अड़े गैर माण्हुनि खे पंहिंजे घर में न वठी अचो इहे जाली पीर जी सुञाणप अतई मुलनि जी सुञाणप कयो ठगनि जी सुञाणप कयो अला अकुल ॾिनो अला अखियूं ॾिनियूं सोच दिमाग़ ॾिनो आहे तव्हां खां असां उहा सोच दिमाग़ वियो आहे गैर माण्हूअ खे वठी अची पंहिंजे नंगनि सां विहारो इहा गैरत न ई आहे असां में मां भुलीस मूंखे कंहिं बार भुलायो मां भुलीस वाकई ग़लति ॻाल्हि आहे कि गैर मर्द खे पंहिंजे घर में वठी अचिजे इहा शर्म जी ॻाल्हि आहे इहा ग़लती थी वई आहे पर वॾी ग़लती थी वई आहे कुझु कंदुसि मां पाण बि न कंदुसि ऐं ॿियनि खे बि चवंदुसि वाह अहिड़ा कम सुन